नाज़रीन द हिस्टोरियन कॉर्नर में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। अॼोके प्रोग्राम के सेगमेंट में एक दफ़ो ॿीहर असां तारीख़ के हिकिड़े अहिड़े किरदार के खणंदासूं जंहिं पूरी दुनिया के ख़ास तौर ते शायरी फ़लसफ़े ते तमाम गहरा असर छॾिया। पाण ॻाल्हि कयूं था मौलाना जलालुद्दीन रूमी। रूमी केरु हुयो? शम्स तबरेज़ जो जॾहिं नालो अचे थो पियो त शम्स तबरेज़ ऐं मौलाना रूमी के विच में कहिड़ो तालुक़ हुयो, उनजी निजी ज़िंदगी, उनखां सवाइ मसनवी रूमी शायरी ऐं फ़लसफ़े, उन सभिनी पासनि ते असां ॻाल्हाईंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कियो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब हिन खां पहिरें भी तारीख़ जा मुख़्तलिफ़ जेके असां सेगमेंट में प्रोग्राम कया आहिनि, डॉक्टर साहब उन ते तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि ते मुख़्तलिफ़ जेके किरदार आहिनि, क्लासिक बुक्स जो जेको आहे रिव्यू एनालिसिस पेश कंदा रहिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में डॉक्टर करीम ख्वाजा साहब के भलीकार चऊं था। डॉक्टर साहब अॼोके प्रोग्राम के सेगमेंट में पाण हिकिड़ो तारीख़ी जेको तमामु वॾो नालो मौलाना जलालुद्दीन रूमी उहो पाण अॼोके प्रोग्राम के सेगमेंट में खयो आहे। मौलाना रूमी केरु हो, उनजी ज़ाती ज़िंदगी किथे पैदा थियो ऐं पोइ उनखां सवाइ जेका उनजी मसनवी रूमी उन ते भी पाण ॻाल्हाईंदासूं। तव्हां किथां शुरू कंदव मौलाना? मेहरबानी शकील साईं। अॼु हिकिड़ो अज़ीम हस्ती आहे जलालुद्दीन रूमी, जेको मिस्टिक शाइर हो, तसौफ़ जो सूफ़ी शाइर ऐं फ़िलसफ़ो ऐं पर्शियन शाइर हो। ऐं जेको आहे सो ही बल्क अफ़गानिस्तान अॼु जे दौर जे हिसाब सां अफ़गानिस्तान में उन ज़माने में त पर्शियन एम्पायर हुई वॾी, त उते हू पैदा थियो। पोइ बदकिस्मती इहा आहे त मंगोल्स ऐं जेको आहे सो हुनजी इन्वेजन जे करे ऐं खून ख़राबो जेको थियो, त हिन जो जेको वालिद आहे उतां मुख़्तलिफ़ शहर मां थींदो। इन तौले माना जेको आहे सो अॼु जे मौजूदा टर्की जो उहो इलाइक़ो जिते ईरानी इन्फ्लुएंस हो, इनफैक्ट सॼो ईरानी इन्फ्लुएंस हो, ईस्ट बेज़ेंटाइन जंहिंखे उते वञी करे हू सेटल थियो ऐं पंहिंजो कोनिया जंहिंखे पाण चऊं था। ऐं इहो रोमी माना जेको आहे सो पर्शियन लफ़्ज़ आहे, पोइ जलालुद्दीन रूमी करे मशहूरु थियो। ऐं बदकिस्मती सां तव्हां ॾिसो त हीउ जेको जॾहिं ईरान फ़तेह थियो मिडल ईस्ट वारनि जे हथां, त पोइ ईरानी रेज़िस्टेंस कंहिं न कंहिं रूप में जारी रही। ईरान में तव्हां जेके बि शाइर तव्हां उन वक़्त जा ॾिसो या फ़िलासफ़र ॾिसो, उनमें रोमी हुजे, हुनमें फिरदौसी हुजे, हुनमें बायज़ीद बस्तामी हुजे, हुनमें सादी हुजे, हुनमें पंहिंजो सादी शिराज़ी हुजे, हुनमें फिरदौसी हुजे, जामी हुजे, उमर ख़याम हुजे, इहे सभु ऐं मंसूर ऐं सरमद भी इन इलाइक़े जा। इहे बि पंहिंजो मंसूर त पर्शियन हो ऐं पंहिंजो इहे सभु उन्हनि विढ़ी त कोन पिया सघनि, पर उन पंहिंजी शाइरी ऐं पंहिंजी जेको से लिखत में ईरानी इन्फ्लुएंस ऐं ईरानी असरु छॾियो ऐं उन्हनि पंहिंजी कल्चर ऐं सिविलाइज़ेशन खे सर्वाइव कयो। ईरानी नेशनलिस्ट जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त असांखे मिडल ईस्ट, मंगोल ऐं टर्की जेको टर्की बि त सेंट्रल एशिया जा हुआ, पर मंगोल नस्ल जा हुआ, उन्हनि जेको सो ईरान खे तहस नहस कयो, सिविलाइज़ेशन तहस नहस कई ऐं एलेक्जेंडर द ग्रेट कयो। त इहे चारि जे लाइ ईरानीज़ जेके आहिनि या पर्शियन्स आहिनि उहे सुठी राय कोन रखंदा हुआ शुरू खां वठी करे। त हीउ जलालुद्दीन रूमी जेको आहे सो मल्क में पैदा थियो, कोनिया में अची करे हुन ज़िंदगी बसर कई। 30 सेप्टेम्बर ते पैदा थियो 1207 में ऐं 17 डिसेंबर 1273 में हुनजो इंतकाल थियो, माना 13th सेंचुरी हुई। ऐं हीउ जेको आहे सो हिनजे वालिद साहब जो जेको सो मदरसो हो, उनजी वफ़ात खां पोइ रोमी हुनजो इंचार्ज थियो। ऐं रोमी जेको आहे सो तमामु जीनियस हो ऐं माण्हू स्टूडेंट्स खे पढ़ाईंदो हो, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू ईंदा हुआ। ऐं पोइ जेको आहे सो हिन जी ज़िंदगी में शम्स तबरेज़ ईंदो आहे। माना रोमी 37 साल जो हूंदो आहे ऐं शम्स तबरेज़ जेको आहे सो 60 साल जो हूंदो आहे।
अच्छा, शम्स तबरेज़ किथां जो हुयो? वो पर्शा जो हो। अच्छा, हाणे ॻाल्हि इहो कोनिया में अचे थो, उते मुलाक़ात थिए थी। बकौल किताबनि जे त हुनखे इशारो थींदो आहे त तूं हिन पासे रोमी या कोनिया वारे इलाइक़े में वञ, उते ही वेंदो आहे ऐं इहो बिज़नेसमैन करे किथे चौराहे ते रहंदो आहे, उते ई रोमी ईंदो आहे, हुनजो इनकाउंटर थींदो आहे, उहो क्वेश्चन्स पुछा कंदो आहे ऐं उहो क्वेश्चन्स जा जवाब रोमी ॾींदो आहे। पर पोइ 40 ॾींहं ताईं उहो बयाबान में वेंदा आहिनि या हिकिड़े हंधि वेही रहंदा आहिनि, मुख़्तलिफ़ चीज़नि जा डिस्कशन थींदा आहिनि। ऐं रोमी जेको मौलाना जेको रोमी ऐं दीवाने शम्स तबरेज़ जेको आहे उहो इहो रोमी उन खां पोइ लिखियो आहे। उन खां पहिरीं हू हिकिड़ो मदरसे जो में पढ़ाईंदो हो, जेके बि चीज़ूं पढ़ाईंदो हो। त उन खां पोइ जॾहिं शम्स तबरेज़ सां मिलियो त उन खां पोइ हुन में जेको आहे सो इलाही चीज़ुनि में तब्दील आयो। हीअ बेसिकली जेको सेक्युलर या ॿिए लफ़्ज़नि में टॉलरेंट ऐं पैंथिज़म ऐं जेको रोमी जेको छा इहो शम्स तबरेज़ लाइ चवणु आहे त हू सॼी माना मुख़्तलिफ़ हंधनि ते सीरिया हुजे, जेके हुन वक़्तु मिडल ईस्ट जा जेके इलाइक़ा हुजनि ऐं पंहिंजो हीउ पाण पारस जो हो ऐं मुख़्तलिफ़ हंधि हुन ट्रैवल कया। त जॾहिं हुन ट्रैवल कया त मुख़्तलिफ़ इल्म या मुख़्तलिफ़ चीज़ूं आहिनि। छा जो सूफ़ीज़म तसौफ़ त हाणे जी पैदावार कान्हे, त हज़ारनि सालनि खां आहिनि। सही। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जॾहिं मज़हब कोन आया हुआ, जॾहिं इंसानु जेको आहे सो डेवलप पियो थियो अॼु खां 10,000 साल पहिरीं, 15,000 साल पहिरीं, त हू जेको मेडिटेट कंदो हो, सोचींदो हो, पोइ उहो डांस जी सूरत में हुजे, ॻाइण जी सूरत में हुजे, सोच जी सूरत में हुजे, ॾिसण सां जेको सो लुत्फ़ अंदेज़ प्लेजर फील कंदो हो। त इहो त इंसाननि में शुरू खां आहे। ऐं जेके इब्राहिमिक रिलीजन आहिनि उन्हनि में बि मिस्टिज़म आहे। अहिड़े में हिंदू धर्म में बि आहे, सिख धर्म में बि आहे, ज़ोरास्टर्स पारसियुनि में बि आहे ऐं जैन मत में बि आहे ऐं कन्फ्यूशियस धर्म में बि आहे। त इहे का नई ॻाल्हि कान्हे। पर हाणे जॾहिं रोमी जॾहिं हिन में जेको इस्लाम में जेको आहे सो तव्हां चइजे त हिन खे अवल हैसियत आहे त हिन मिस्टिज़म हिकु तरह सां इंट्रोड्यूस कराई। पोइ इब्न अरबी बि ॻाल्हायो आहे, ॿियनि बि ॻाल्हायो आहे, मंसूर बि ॻाल्हायो आहे। मंसूर खे हिन ॾाढो पसंदि कयो आहे रोमी। त हाणे हिते हिकिड़ो सुवाल त शम्स तबरेज़ जी जेका आहे मुलाक़ात खां अॻु में मौलाना रूमी जेको आहे उनजे फ़िक्र में मुलाक़ात खां पोइ कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं, उहो छा रिलीजियस वधीक थाट्स रखंदड़ शम्स तबरेज़ जीअं तव्हां चओ त पूरी दुनिया में उहो तमामु घणो सेक्युलर हुयो, उनखां पोइ उनजी फ़िक्री लिहाज़ खां उनजी शाइरी में तब्दीलियूं कहिड़ियूं आयूं? ॾिसो, हीउ जेको हनफिया फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ हो रोमी, पर जॾहिं शम्स तबरेज़ सां जॾहिं मिले थो त हू जेको आहे सो पैंथिज़म ते हुनजो टोटल जेका मुंहिंजी शाइरी आहे, जेका मूं किताब रेफर कया आहिनि रोमी जा, या लतीफ़ साईं खे बि रेफर कयो आहे शाह जो रिसालो ऐं मसनवी रोम जो रोशनी में। त लतीफ़ साईं बि मसनवी रूमी पाण सां गॾु रखंदो, जिते वेंदो उते ही मसनवी ॿी शयूं बि रखंदो, पर मसनवी बि रखंदो हो। गुरबख्शाणी ऐं कल्याण आडवाणी खे मूं स्टडी कयो, उनमें बि रोमी जा इन्फ्लुएंसिस आहिनि टोटल। चाहे लतीफ़ साईं त इलाही पोइ थो पैदा थिए। त मतिलबु चवण जो आहे त हीअ जॾहिं शम्स तबरेज़ जेको हिनजो मिनिटर हो, हिन सोच जो जेको आहे सो ॾिसो न, उन खां पोइ तव्हां ॾिसो त हीअ जेको रोमी में जेका मसलन जेको आहे सो वायलिंग दरवेश माना इहो डांस जेको आहे, इहो बि जेको आहे सो रोमी स्टार्ट कयो। मेडिटेशन जो या मराकबी जो कसम, रूमी जो रक्स जेको चवंदा आहिनि, म्यूज़िक एंड डांस स्पिरिचुअल डिसिप्लिन, समा हुनमें जेके फ्लूट्स वधंदियूं आहिनि, म्यूज़िक वधंदा आहिनि। त हाणे इहे सभु चीज़ूं त रोमी जे करे चीज़ूं ठहियूं। ऐं पोइ तव्हां उनजा असरात बर सगीर में, सिंध में, पंजाब में, हर जॻह, अफ़गानिस्तान में, ईरान में, उहे इहे इन्फ्लुएंसिस तव्हांखे नज़र ईंदा त हिननि
जेके बुनियाद परस्त जेके स्कूल ऑफ थाट्स हुआ या जेके सख़्तु गीर हुआ उनखे उन नफ़ी कई। हाणे इहो चवंदा आहिनि त मसनवी जो हिकिड़ो शेर आहे त हीउ जेको क़ुरान हीउ मसनवी जेको आहे सो पहलवी ज़बान में क़ुरान शरीफ़ आहे। अहिड़े नमूने हिकिड़ो शेर बि आहे हुनजो। त त मक़सदु आहे त हू जेके हुन जेके शाइरी कई आहे या जेके हाणे मिसाल जे तौर ते हिन दीवान शम्स तबरेज़ में 40,000 जेके शेर आहिनि, 3,000 गज़ल्स आहिनि। अहिड़े नमूने मसनवी जेको आहे उन में रोमी में तव्हां ॾिसंदो त उन में राउंड अबाउट 50,000 लाइन्स आहिनि, 25,000 शेर आहिनि। त पंहिंजो क़ुरान इन पर्शन चवंदा आहिनि। त मक़सदु आहे त हुन में जीअं हाणे हीअ आहे, हीअ किताबु आहे जंहिंमें द रोमी बुक 155 स्टोरीज़ फेबल्स आहिनि। माना हू जेको आहे सो किसा कहाणियूं ॿुधाए करे माण्हुनि खे सबक़ु थो ॾिए मॉरलिटी जो ऐं सुठो इंसानु थियण जो, पैंथिज़म जो। ऐं मिसाल जे तौर ते हुनजो जेको स्टार्ट जेको थिए थो उनजी 2 ॻाल्हियूं ज़रूरु चवंदुसि। मिसाल हू जेको सो ईअं चए थो त फ्लूट माना जेका बांसुरी आहे, जॾहिं बांसुरी वॼंदी आहे हू चए थो त हीअ बांसुरी त असुलु बांसुरी त कोन्हे, हीअ जंगल में कंहिं वण जो हिसो हूंदी आहे, उनखे हू बांसुरी ठाहींदा आहिनि। जॾहिं बांसुरी वॼंदी आहे त बांसुरी पाण रोअंदी आहे त यार आउं हिते जो त कोन आहियां, मूंखे ज़ोरी वठी आया आहिनि। हिन में माण्हू लुत्फ़ अंदोज़ था थियनि, पंहिंजो ग़म इज़हार था कनि बांसुरी जी सूरत में, पर मुंहिंजे आउं हिते जी त कान आहियां, मूंखे त मुंहिंजो हुतां किथां वण मां आयो आहियां। त हू हिकिड़ो मैसेज आहे पैंथिज़म जो हिते बि। ॿिए पासे वहदतुल वजूद जेके चऊं या हमें उस्त चऊं, ॿिए पासे हू जेको पाणी जो कतिरो जेको समुंड मां निकिरे थो भाप जी सूरत में क्लाउड में वञे थो ऐं पोइ वसे थो ऐं पोइ वरी मुख़्तलिफ़ जॻहनि ते वञे थो, पर असुलु त हू समुंड जो हिसो आहे। पोइ दरिया खां थींदो समुंड में अचे थो। त हीअ 2 मैसेजिस आहिनि जेके तव्हांखे सम्झाइण लाइ चवंदुसि त हू पैंथिज़म जो हमें उस जो मैसेज थो ॾिए खुलम खुला। अच्छा डॉक्टर साहब, ऐं उन मैसेज में इहो आहे त जेके बि जेके रोमी जी जेका शाइरी आहे उन में हर इंसान जे लाइ शाइरी आहे। उन तव्हां शाइरी में तव्हां इब्राहिमिक रिलीजन जो तव्हांखे ज़िक्र ईंदो, हज़रत मूसा जो, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ईंदो, तव्हांखे जेको आहे सो हज़रत ईसा जो उनमें जेको आहे सो ज़िक्र ईंदो, तव्हांखे ज़ोरास्टर जो ईंदो। त हुन जेको आहे सो शाइरी में हिंदू धर्म जो बि ज़िक्र ईंदो। हिन पंहिंजी शाइरी में हर इंसान खे हिकिड़े काइनात जो हिसो करे हुन हिकिड़ो लव ऐं अफेक्शन उनजो मैसेज ॾिनी आहे। ऐं उहो मतिलबु जेके बेसिक जेके इंसानियत जी थीम्स आहिनि ऐं हर इंसानु बराबरि आहे, हर चीज़ बराबरि आहे, उहो हिकिड़ी थीम आहे। ऐं उहो उनखे उन एक्सप्रेस कयो आहे थ्रू म्यूज़िक, थ्रू डांस, थ्रू जेको आहे सो सिंगिंग। त इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अच्छा शम्स तबरेज़, जीअं तव्हां चयो त शम्स तबरेज़ जा पोइ मौलाना रूम जी ज़ाती ज़िंदगी, शाइरी, फ़िक्र ते तमामु गहरा असर पिया। हिकिड़ो वक़्तु अचे थो जॾहिं शम्स तबरेज़ अलॻि थिए थो, गुमशुदगी उनजी थिए थी, मर्डर उनजो थिए थो, उनखां पोइ उनजी शाइरी ते उनजी सॼे उन ते कहिड़ा असर पवंदा? शम्स तबरेज़ सां जॾहिं फस्ट मुलाक़ात थी पोइ 40 ॾींहं इकठा हुआ। पोइ चवंदा त 2 साल ई इकठो हो। पोइ हीउ शम्स तबरेज़ सां हुनजा जेके शागिर्द नाराज़ हुआ, चए रोमी टाइम वधीक हुनखे पियो ॾिए ऐं पोइ हीउ नाराज़ थी करे हलियो थो वञे। पोइ शम्स तबरेज़ पंहिंजे पुट खे चवंदो आहे त हीउ सीरिया में आहे, शाम में आहे, हुनखे तूं वठी अचु। पोइ हू शाम ईंदो आहे, हुनखे वठी ईंदो आहे संदसि पुटु ऐं चवंदा आहिनि त हू पंहिंजी न्याणी जी शादी कराईंदो आहे सो दैट किथे रहे। पर शम्स तबरेज़ पंहिंजी न्याणी जी कंहिंसां शादी? शम्स तबरेज़ सां। मौलाना रूम? हा। अच्छा। इहो किताबनि में लिखियलु आहे। एज में त पोइ नंढी हूंदी उहो हाणे अला बहितर ॼाणे, पर माना जो किताब में आहे उहो मां ॻाल्हि आहे। हुन ते शाइरी बि आहे उन डॉटर जे बारे में। त उते ई चवनि था त पोइ हिन जो ऐं हुन जो पाण में 3 साल इकठा रहिया, जंहिंमें हिकिड़े दफ़ा नाराज़ थी वियो। पोइ चवनि था त हिन खे हीउ ग़ाइबु थी वियो, के चवनि था त हिन खे संदसि ॿिए पुटु क़तलु कयो।
के चवनि था त हिन सां माण्हू नाराज़ थी विया त रोमी वधीक टाइम हुनखे पियो ॾिए, पर शम्स तबरे जो चवणु आहे त आउं हिन खां अलॻि थी वञा जेतिरो जल्द, छो जो हिन में पाण वधीक मेच्योरिटी अचे। 40 सालनि जी उमिरि में हू मरी वेंदो आहे या शहीद थी वेंदो आहे या ग़ाइबु थी वेंदो आहे। ऐं पोइ वरी रोमी जेको आहे सो हीअ जेके मसनवी आहे, मौलाना रोमी या दीवान शम्स तबरेज़, इहे सभु पोइ लिखंदो आहे। ऐं हीअ जेको विछोड़ो जेको अचे थो विछोड़ो आहे, उन जो असर थिए थो। ऐं जेका हुनजी टीचिंग आहे उहो असरु थिए थो। ऐं जेको आहे सो हीउ डांस आहे, बेसिकली मेडिटेशन आहे। ऐं इहो आउं सम्झां थो, मुंहिंजी जेका इन जनरल असां ॾिसूं त पर्शिया जेको आहे सो हिकिड़ो सुपर पावर हो। ऐं पर्शिया खे जेका डिफीट जेका सभ खां पहिरीं सिकंदर ॾिनी, उनखां पहिरीं पर्शिया वञी डिफीट ॾिनी दारस द ग्रेट। ऐं जेको आहे सो ज़क्सीस उन्हनि खे उन रद अमल में सिकंदर हिते आयो। अच्छा, उन खां पोइ जेको आहे सो मिडल ईस्ट वारनि उनखे शिकस्त ॾिनी। उन खां पोइ वरी हुननि सर्वाइव कयो, मुख़्तलिफ़ सल्तनतूं आयूं, पोइ वरी मिडल ईस्ट वारा आया, पोइ वरी मिडल ईस्ट खां पोइ जेको आहे सो मंगोलनि हिन खे तबाह कयो ऐं हाफ पॉपुलेशन ऑफ पर्शिया तबाह थी। पर हीअ जेके शाइर हुआ या हे चवंदा आहिनि जेके गोल्डन एज ऑफ अब्बासी दौर में जेका गोल्डन एज हुई, उनमें मेजॉरिटी साइंटिस्ट, शाइर या फिलोसफर इहे सभु ग्रीक्स खां मुतासिर थी करे ट्रांसलेशन कयूं ऐं उहे सभु पर्शियन्स हुआ 80-90%। त तव्हां ॾिसो त जेके बि पर्शिया जा जेके शाइर आहिनि उहे सभु पर्शियन लैंग्वेज कल्चर खे प्रिज़र्व करण जी पूरी कोशिशि कई। रोमी बि उन्हनि मां हिकिड़ो हो। ऐं उन्हनि जेको फंडामेंटलिस्ट जेका या एक्सट्रीमिस्ट या नॉन टॉलरेबिलिटी जेका हुई, उन्हनि जे ई ख़िलाफ़ु हुआ। हिननि चयो त सेकुलर हुजे, छो जो पर्शिया हमेशह जेको आहे सो इम्पीरियल फर्स्ट पावर रहियो आहे। मुख़्तलिफ़ क़ौमूं गॾु रहियूं आहिनि, हुननि रिलीजियस जेके बि हुआ, उहो साइरस हुजे दायरस हुजे, उन्हनि जेको आहे सो उन्हनि माण्हुनि खे छॾियो वञी करे कयो जेको। ऐं उन खां पोइ जॾहिं अब्बासीज़ आया त बि जेको आज़रबाईजान वारे इलाइक़े में हसन बिन सबा वारा या ॿियूं जेके तहरीकूं उथियूं हुते, उहो बि मिडल ईस्ट जे ख़िलाफ़ु हुयूं ऐं उहो टॉलरेंट ऐं हुननि पंहिंजे कल्चर खे प्रिज़र्व करण जी कोशिशि कई। त रोमी जी शाइरी में हमागियत आहे ऐं उन जा असरात इस्लामिक वर्ल्ड ते ठीकु ठाकु आहिनि। ऐं सूफ़ीज़म, तसव्वुफ़, वहदतुल वजूद ऐं इंसानियत जी हर क़ौम जी बक़ाए बामी, हर रिलीजन जी बक़ाए बामी, इहे सभु चीज़ूं तव्हांखे नज़र ईंदियूं। डॉक्टर साहब, रूमी जी शाइरी, मौलाना रूमी जी जेका रूमी मसनवी आहे, उनजी जुमिले शाइरी में असांखे ख़ुदा, इंसान, रूह, इश्क, उनजो तमामु घणो गहरो असरु मिले थो पियो। ख़ासि तौर ते जेको उनजो इश्क हुयो, उनमें शाइरी में केतिरी अहमियत आहे, उनखे इश्क त ॾिसो न, लतीफ़ जी शाइरी सॼी इश्क जी शाइरी आहे। ऐं पहिरीं दौर में इश्क सां मुराद ख़ुदा खां इश्क हो। ऐं मोहबत, इश्क, गुम थियणु, उनखे उन्हनि इश्क ख़ुदा सां तशबीह ॾिनी आहे। त इहो तव्हांखे एग्रीकल्चर दौर हो 2000 सालनि जो, उन में माण्हुनि वटि टाइम इलाही हुआ। पोइ जेके बि शयूं आयूं, आइडियोलॉजीज़ आयूं, ऐं उनखे सोचण जो इलाही टाइम हो, त पोइ उन में मजाज़ी इश्क ऐं जेको आहे सो घुमी फिरी करे अलाह पासे पियो उन्हनि जो इश्क हो। ऐं मंसूर हिलाज हुजे या पंहिंजो रोमी हुजे या जेके ॿिया शाइर हुजनि, त उहो तव्हांखे हाणे माण्हू इहो बि चवनि था त माण्हुनि जो इश्क औरत सां थिए थो या ॿिए कंहिंसां थिए थो, पर हू जीअं त हुते इलाही सख़्ती हुई त उन्हनि ख़ुदा जो जेको आहे सो चए थो ख़ुदा सां इश्क जी ॻाल्हि कई आहे। पर हाणे हिन ते इलाही डिबेट्स थियनि पियूं। ऐं डॉक्टर साहब, जीअं तव्हां सुठो हिकिड़ो मिसाल ॾिनो समुंड जो, त समुंड में जेके बुखारात आहिनि, एवोपरेशन थिए थी पई, वरी साॻियो पाणी दरियानि जी सूरत में वरी समुंड सां अची मिले थो। ईअं रूमी जो जेको रक़्स आहे, उन रक़्स में बि पाण ॾिसूं था त उहो हिकिड़े ई माण्हू खां रक़्स शुरू थिए थो, पोइ वरी कसरत में वञे थो ऐं वरी फिरी साॻिए हिकिड़ी हुन में अचे थो। त तव्हांजो माना रूमी जो उनजो चवणु आहे त मजाज़ मां हिकिड़ो प्रोसेस थिए थो ऐं पोइ हक़ीक़त में वञी करे वरी उन में साॻी हिकिड़ा ई में अचे थो। ॾिसो न, हीअ जेके बि आहिनि पर्शियन्स फिलोसफर्स ऐं पर्शियन राइटर्स, इन्हनि जो इहो चवणु आहे त जेके ग्रीक्स जेके साइंटिस्ट हुआ, उहे असांखां इंस्पायर थी करे पोइ ग्रीक में इंस्पायरेशन थी।
इहा हिकिड़ी वॾी डिबेट आहे। त हीउ जेको रूमी जो जेको डांस आहे इहो क्लॉक वाइज़ आहे ऐं इन मां इहो शो थो थिए की यूनिवर्स ईअं फिरे थो, माना जेको दुनिया आहे उहो क्लॉक वाइज़ मूवमेंट थी करे यूनिवर्स जे साम्हूं, ऐं इहो जेको आहे सो हिकिड़े तरह सां तशबी ॾिए थी त इंसानु जेको आहे सो यूनिवर्स जो हिसो आहे ऐं इंसानु जेको आहे सो यूनिवर्स आहे, यूनिवर्स इंसानु आहे। अहिड़े तरह सां अच्छा, अॼु जे जदीद दौर में रूमी जी जेका शाइरी आहे, उनजो फ़िकिर आहे, फ़लसफ़ो आहे, उनखे कीअं लागू करे सघिजे थो? ॾिसो, टॉलरेंस जी ॻाल्हि था हू कनि, सेकुलरिज़म जी ॻाल्हि था कनि, ऐं जेको आहे सो ऑर्गेनाइज़ जेको आहे सो धर्म या ऑर्गेनाइज़ रिलीजन जी इन्हनि वटि का उहो शाइरी में अहमियत कान्हे। उन्हनि वटि जेका अहमियत आहे त इंसानियत जी बक़ाए बाइमी, सभिनी इंसाननि जो मोहबत आपस में करणु, ऐं जेको आहे सो इहो हिकिड़ो मैसेज आहे जेको हिकिड़ो इंटरनेशनलिस्ट तव्हां चओ या यूनिवर्सल चओ या ह्यूमनिस्ट चओ, इहो आहे। अच्छा, मौलाना रूमी जी जेका शाइरी आहे उनखे तसौफ़ जेको आहे उन सां सलाड़े हिकिड़े पासे खे ते उन ते रखणु सही आहे या उन जी शाइरी फ़िकिर ऐं फ़लसफ़े जा ॿिया बि पासा आहिनि? ॾिसो, तसवुफ़ जा त इलाही जेके सो प्रॉस एंड कॉन्स आहिनि। मसलन तसवुफ़ खे ईअं बि चयो वञे थो त बाबा जॾहिं इंसानु विड़ी नथो सघे, इंसानु जेको आहे सो माशरे खां भॼी थो वञे, तसवुफ़ जो सहारो थो वठे, त इन हिसाब सां जेके सोशल साइंटिस्ट आहिनि उहे तसवुफ़ खे सूट नथा कनि, उन लाइ सूटेबल कान्हे। पर उन दौर में जॾहिं ईरान सां जेके तबाही थी हुई ऐं उन ज़माने में को मार्क्सिस्ट फिलॉसफी कान आई हुई या हुननि मुख़्तलिफ़ अंदाज़ में स्ट्रगल्स कयूं, मज़दक कई, मानी कई, या जेको आहे सो हिननि पंहिंजी शाइरी जी सूरत में कई, या जेके बि फिरदौसी कई, त उन दौर में इहे ई थी पिए सघियो। अॼु जे दौर में त असां वटि मुख़्तलिफ़ टूल्स आहिनि मुज़ाहिमत जा। त तसवुफ़ इट्सेल्फ इहा जेका आहे सा एग्रीकल्चर दौर में त सूटेबल हो, पर अॼु आर्टिफिशियल इंटेलिजेंस में एतिरो टाइम ऐं एतिरो माशरे सां फ़रार थियणु या जैनिज़म, बुद्धिज़म, हिंदुइज़म या ॿिनि फ़िलसफ़नि में उहो सूट नथो करे अॼु जे दौर में। किताब ताईं त सही आहे, पर माना हीअ जेके बि चीज़ूं उन वक़्तु जूं हुयूं सुठियूं आहिनि पढ़ण लाइ, पर मॉडर्न दौर में चीज़ूं ॿियूं कुझु हुजणु खपनि। डॉक्टर साहब, शम्स तबरेज़ जो जीअं तव्हां ज़िक्र कयो, शम्स तबरेज़ जी जेका शख़्सियत हुई उहा हक़ीक़ी हुई या उनखे रूहानी तमसील तौरु शामिलु कयो वियो? ॾिसो, जॾहिं इहो हुन में किताबनि में जेको लिखियलु आहे त हीउ बाज़ार में हिन खे मिलियो ऐं हुनखे सवाल के ॾुखिया कया जेके हुन जवाबु ॾिना, आख़िर में हू घोड़े तां किरी पियो पंहिंजो रोमी, ऐं पोइ वरी हिननि जी मुलाक़ातूं थियूं। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जीअं त शम्स तबरेज़ जेको आहे उहो ज़मानेदार हिकिड़ो ॼाण रखंदड़ माण्हू हो ऐं उनखे सॼी दुनिया जो उन चकर हयां हुआ, ऐं उन खां पोइ जेको आहे सो हू कंहिं एसेंस ते वञी पुॻो हो। मतिलबु हिकिड़ो त तव्हां इहो बि तव्हां ॾिसो न कि पर्शिया खे डिफीट पई अचे, उनजो कल्चर तबाह पियो थिए, उन जा जेके बि इंटेलेक्चुअल आहिनि उहो पंहिंजे कल्चर खे प्रिज़र्व पिया कनि, पंहिंजी लैंग्वेज खे प्रिज़र्व पिया कनि, ऐं हुननि ते यरगाह लॻी पई आहे। त उन्हनि वरी इन चीज़ में उन्हनि वञी करे पंहिंजे कल्चर खे ऐं ॿियनि चीज़नि खे बचायो। त हिकिड़ो त इहो आहे। मौलाना रूमी जी जेका मसनवी रूमी आहे उहो केतिरनि ॿोलियुनि में तर्जुमो थी सघी आहे? पहिरें तर्जुमो दुनिया जे हिते सभु अंग्रेज़ी में कीअं? ऐं सभ खां पहिरीं त अंग्रेज़नि जिते या फ्रेंच आहिनि या अंग्रेज़ आहिनि जिन चीज़नि खे दुनिया में इंट्रोड्यूस करायो, ऐं पंहिंजो पहिरीं त इंग्लिश में थी, उन खां पोइ हीअ मसनवी मौलाना रूम त मुंहिंजे ख़्याल सां यूरोप में, अमेरिका में, मिडिल ईस्ट में, सॼी दुनिया में वधि में चवंदा आहिनि लिखियलु इहो आहे, क़ुर शरीफ़ खां पोइ वधि में वधि हिन खे पढ़ियो थो वञे। उतां जे निसाब में बि शामिलु आहे, ख़ासि तौर ते मिडिल ईस्ट, ईरान ऐं इन्हनि मुल्कनि में? ॾिसो, ईरान हींअर मौजूदा रिजीम आहे उहो त मिस्टिक्स शाइर या सूफ़ीज़म खे एतिरी अहमियत नथी ॾिए, मजबूरी आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे।
ऐं हू हुन जा पंहिंजा स्कूल ऑफ थॉट आहिनि, पर आवाम त जेको आहे सो हुनखे पसंदि करे थी, पोइ टर्की जी आवाम पसंदि करे थी, हालांकि फारसी में शाइरी आहे, मिडल ईस्ट वारा बि पसंदि कनि था, हिंदुस्तान पाकिस्तान भरे सघी, अमेरिका यूरोप में हुनखे ॾाढो अहमियत आहे रोमी खे। मौलाना रूमी जी दौर जा हम असर ॿिया शाइर कहिड़ा हम असर असां जेकॾहिं यूरोप में ॾिसूं, मिडल ईस्ट में ॾिसूं, हिते ईरान में ॾिसूं सर हाणे या हिते सभु कॉन्टिनेंट में ॾिसूं? असांखे फिरदौसी न हिकिड़ो त पंहिंजो फरीदुद्दीन अतार उन खां पहिरीं जो, जुनेद बगदादी बि उन खां पहिरीं जो हो, भाई अज़ीज़ बस्तामी हम असर हो, या उमर ख़याम, ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो उमर ख़याम खां पोइ जामी आहे, फिरदौसी आहे। फिरदौसी त तव्हां प्रोग्राम बि करे चुका आहियूं हा, शाहनामा जामी आहे, उन खां पोइ सादी शिराज़ी आहे। हाणे इहे अॻियां पुठियां आहिनि, पर इहे बेसिकली इहे सभु या सभु मूं कुझु नाला वरिता आहिनि, इहे सभु या सभु रेज़िस्टेंस ऐं हुनजी हिकिड़ी सभिनी तक़रीबन लॻभॻि इहा ई सोच हुई। अच्छा, मौलाना रूमी जो ऐं मंसूर इलाज बि। अच्छा, मौलाना रूमी जी जेको फ़िक्र फ़लसफ़ो उन जी शाइरी हिते बरे सग़ीर में बि पहुती, सिंध में पहुती, जीअं तव्हां ज़िक्र कयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जॾहिं हलंदो हो त मसनवी रूमी पाण सां गॾु हुनजा सब कॉन्टिनेंट ते केतिरो असरु हुनजो? सब कॉन्टिनेंट शाह लतीफ़ साईं जिते बि वेंदो त मसनवी पाण सां गॾु खणी हलंदो हो। इहो किताबु आहे शाह जो रिसालो मसनवी रूमी जे रोशनी में सम्झाइणी ऐं मफ़हूम समेत। त हाणे मक़सदु चवण जो इहो आहे त असां वटि सचल हुजे, सामी हुजे, लतीफ़ हुजे, ऐं ॿिया जेके पंजाब जा जेके बि उन ज़माने बुले शाह हुजे, ख़्वाजा नाज़मुद्दीन ओलिया हुजे, ही जेके बि आहिनि सभु रोमी सां इंस्पायर आहिनि। रोमी जे रक़्स सां, म्यूज़िक सां, कवाली सां, गीत सां, त इहे जेके सो फंडामेंटलिज़म जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तव्हां सही चओ था डॉक्टर साहिबु। जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, सचल सरमस्त, बुले शाह, वारिस शाह, ख्वाजा फरीद, यज़ीद बा यज़ीद बस्तामी जो तव्हां हवालो ॾिनो, मौलाना रूम, शम्स तबरेज़, असांखे ॾिसूं था त हुनजी शाइरी जे अंदरि रक़्स असांखे मिले थो, म्यूज़िक नज़र असांखे अचे थो पियो, नज़र अचे थो पियो, त उन दौर में हू एतिरो एडवांस हुया, सेक्युलर हिकिड़ो असांखे थाट्स मिलनि था। पोइ कीअं बुनियाद परस्ती हुनजी जॻह कीअं वरिती? इहे थॉट्स, इहे म्यूज़िक, इहे डांस त हज़ारे सालनि खां आहे। पोइ जॾहिं चीज़ूं जॾहिं फंडामेंटलिस्टनि जे हथ में ईंदियूं आहिनि त उन्हनि त वरी इहो सिलसिलो कीअं शुरू थियो उनखे? इहो त जेके नेगेटिव फोर्सिस हुया उन्हनि ज़ाहिर नेगेटिव फोर्सिस हर दौर में थींदा आहिनि, ऐं हर दौर में जेके बि मिलाप ऐं मोहबत ऐं बाइमी शराकत जे ख़िलाफ़ु हूंदा आहिनि के माण्हू, त पोइ इहे चीज़ूं ईअं आयूं ऐं उन्हनि खे रदमल जे लाइ माण्हू बि आया। लास्ट क्वेश्चन मौलाना रूमी जी ऐं ख़ासि तौर ते जेको शम्स तबरेज़ जो उन ते असरु हुयो, उनजो जेकॾहिं पाण कंक्लूजन करे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियूं पंहिंजे ॾिसंदड़नि खे, त उहो तव्हां उनजी पूरी शाइरी जो मैसेज कहिड़ो आहे? जेको मैसेज आहे कि टॉलरेंट ऐं बर्दाश्त ऐं एतिराम, मोहबत ऐं जेको आहे सो बाइमी यकजहती, ऐं जेको आहे सो सेकुलर माशरो हुजे जंहिंमें हर इंसान खे, औरत मर्द खे वधण जो ऐं तरक़ी करण जो ऐं पंहिंजे पसंदि जी चीज़ूं करण जो उनखे हक़ु हुजे। महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब, अॼोके प्रोग्राम जे सेगमेंट में मौलाना जलालुद्दीन रूमी जी जेका शाइरी आहे, उनजो फ़िलसफ़ो, उनजो फ़िक्र ऐं उन सां गॾोगॾु शम्स तबरेज़ जो जेको उनजी ज़ाती ज़िंदगी, शाइरी ते जेको असरु हुयो, उन जा मुख़्तलिफ़ पासा जेके आहिनि उनजो एनालिसिस पेश कयो। असांजी कोशिशि हूंदी जेके ईंदड़ प्रोग्राम आहिनि उन्हनि में बि तारीख़ जा मुख़्तलिफ़ जेके किरदार आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके क्लासिकल बुक्स आहिनि, असां उनजो रिव्यू पेश कंदा रहंदासूं। हिते पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा ईंदड़ प्रोग्राम ताईं अल्लाह भाई।